अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में हिकिड़ी ॻाल्हि जेका अहम बि हूंदी आहे, सम्झ वारी हूंदी आहे ऐं उहा अक़ल जी बुनियाद ते हूंदी आहे। उहा ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां तेज़ रफ़्तारीअ सां का शइ काउंट करे सघो था त तव्हां खां वधीक तेज़ हिकिड़ो कंप्यूटर या कैलकुलेटर मौजूदु आहे। जेके तव्हां का शइ वधीक मेमोराइज़ करे सघो था, यादि करे सघो था ऐं उहा रटियल शइ तव्हां लिखो था पिया त कंप्यूटर मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं शइ जी ॼाण आहे त तव्हां गूगल कयो त हिकु लम्हे में उहो गूगल में तव्हांखे नतीजो मिली वेंदो। त जेकॾहिं हिकु बहितरीनु शइ जेका हूंदी आहे उहा क्रिएटिव हूंदी आहे। यानी तव्हां केतिरा क्रिएटिव आहियो, तव्हां केतिरो शयुनि खे सम्झो था ऐं तव्हां केतिरो ॼाणो था, इहा अहम ॻाल्हि हूंदी आहे। ज़िंदगीअ में जॾहिं बि पाण खां हिकिड़ो नंढिड़ो सुवालु पुछो इहो त जेकॾहिं मां हीउ कमु कयां थो त छा उहो क्रिएटिव अमल आहे। पाण खां इहा ॻाल्हि पुछो त हीउ जेको मां कमु कयां थो या कंस्ट्रक्टिव कमु आहे या हीउ जेको मां अमल कयां थो उहो एतिरो आसानी पैदा कंदड़ आहे जो कंहिंजे वजूद जे लाइ या कंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ पुरसुकून थी सघे। छो जो असां ज़िंदगीअ में हमेशह ॿियनि जे लाइ मुश्किलातूं पैदा करणु सिखियूं आहिनि ऐं जेको माण्हू ॿियनि जे लाइ मुश्किलातूं पैदा कंदो आहे उहो अंदरुनी तौर ते भुरियल हूंदो आहे, टुटल हूंदो आहे, ख़तमु थियल हूंदो आहे। पर हू ज़ाहिरी तौर ते इहो महसूसु कराइण जी कोशिशि कंदो आहे त हुन ते को फ़र्क़ु नथो पए या को असरु नथो पए। पुरसुकून ज़िंदगीअ जे लाइ इहो लाज़िम हूंदो आहे त तव्हां ॿियनि सां सुठो हलियो। पुरसुकून निंड जे लाइ इहो लाज़िम हूंदो आहे त तव्हांजी ज़ुबान मां तव्हांजे अमल सां कंहिं ॿिए खे नुक़सानु न पहुचे। हिकु शइ हमेशह यादि रखो, कहिड़ी? जेकॾहिं तव्हांजी रोज़ी तंग थी रही आहे, तव्हां वटि परेशानी आहे ऐं तव्हां उनखे हल नथा करे सघो या तव्हां वटि का ॿी मुसीबत ऐं तकलीफ़ हिक ॿिए खां पोइ अचे थियूं पियूं त लाज़मी तौरु तव्हांजे ज़ुबान सां कंहिं ॿिए माण्हू खे ज़ख़्मु पहुची रहियो आहे। ऐं बि इहो ॾिठो वियो आहे त ज़ुबान जो ज़ख़्मु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ॿिए कंहिं हर ज़ख़्म खां वधीक। ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे एतिरी सोच ते हेरायो जो जंहिंसां तव्हां का नई शइ तख़लीक़ करे सघो, जंहिंसां तव्हां तख़लीक़कार थी वञो ऐं तव्हां जहिड़ो कमु को ॿियो न करे सघे। उहा ई असुलु ज़िंदगी हूंदी आहे, उहा ई तव्हांजी सुञाणप हूंदी आहे ऐं उहा ई तव्हांजी पहचान हूंदी आहे। हमेशह यादि रखो त जेको कमु सचाईअ सां, ईमानदारीअ सां ऐं दिलि सां कयो वेंदो आहे उहो हमेशह तव्हांखे सुकून में बि रखंदो आहे ऐं तव्हांखे ख़ुशि बि रखंदो आहे। आउं त ईअं चवंदो आहियां त दुनिया में कंहिं बि वॾे रुतबे खां, उहिदे खां, पैसनि खां, दौलत खां वधीक तव्हांजो दिलि जो सुकून आहे ऐं जंहिं माण्हूअ खे हिकिड़ी नंढड़ी शइ मिलण खां पोइ बि दिलि जो सुकून मिली थो वञे त उनखे वॾी शइ हासिलु करण जे लाइ को ज़रूरु कोन्हे, को लाचार कोन्हे, का परेशानी कान्हे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।